अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार आऊं आया अवानी इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा बारो अज अवाने सामू जेको मूं वटि टॉपिक है वो है अबाउट द आयोनाइजेशन वाली तवानाई यानी आयोनाइजेशन एनर्जी। आयोनाइजेशन वाली तवानाई आयोनाइजेशन एनर्जी असां छाखे सॼूं था पिया चए थो त उहा घटि में घटि घुर्बल तवानाई जेका केस वारी हालत में कंहिं एटम मां हिकु इलेक्ट्रॉन के ॿाहिरि कढण जे लाइ कतब अचे कम अचे त उनखे सॾींदासीं आयोनाइजेशन वारी एनर्जी। यानी minimum amount of energy required to remove an electron from the outermost shell of a gaseous atom is called the ionization energy। यानी असां के खबर आहे त जॾहिं एटम पाण में बॉन्ड ठाहींदा आहिनि त इलेक्ट्रॉन जी लॉस ऐं गेन थींदी आहे। हाणे जॾहिं एटम जे आख़िरी शेल मां बॉन्ड ठाराइण जे हवाले सां इलेक्ट्रॉन असांखे रिमूव कराइणो पवे त पोइ उन इलेक्ट्रॉन खे रिमूव कराइण जे लाइ जेका एनर्जी घुर्बल आहे रुकायड आहे उन एनर्जी खे सॾींदा आहियूं असां आयोनाइजेशन वारी एनर्जी। इट इज मेजर्ड इन किलो जूल पर मोल और इलेक्ट्रॉन वोल्ट्स। आयोनाइजेशन वारी एनर्जी के असां किलो जूल पर मोल या असां इनके इलेक्ट्रॉन वोल्ट में मेजर कंदा आहियूं। असां पीरियडिक टेबल के अंदर ग्रुप ऐं पीरियड के मुतालिक पढ़ियोसीं। चए पियो त जॾहिं असां पीरियड में टॉप टू बॉटम यानी हेठि ईंदासीं इफ वी मूव इन द ग्रुप डाउन इन द ग्रुप देन द आयोनाइजेशन एनर्जी विल बी डिक्रीज। त जेका आयोनाइजेशन वाली तवानाई आहे उहा डिक्रीज थींदी असां वटि। छो थी डिक्रीज थिए? बिकॉज द साइज ऑफ एन एटम इंक्रीज। एटम जी साइज डाउन द ग्रुप अचण सां वॾी थींदी थी वञे पई। अहिड़े नमूने सां इफ वी मूव इन द पीरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट देन द आयोनाइजेशन एनर्जी विल बी इंक्रीज। इहा पीरियड में खाबे खां साॼे पासे हलण सां तवानाई वधे थी पई। छो थी वधे पई? बिकॉज द साइज ऑफ एन एटम विल बी डिक्रीज। यानी पीरियड में लेफ्ट टू राइट हलण सां एटम जी साइज नंढी थींदी आहे ऐं ग्रुप में टॉप टू बॉटम अचण सां एटम जी साइज वॾी थींदी आहे। यानी एटॉमिक साइज सां आयोनाइजेशन एनर्जी जी उपति निस्बत आहे यानी इनवर्स रिलेशन आहे। If the size of an atom is big, then the ionization energy will be small. If the size of an atom is smaller, then the ionization energy will be higher. यानी जेडी एटम जी साइज वॾी हूंदी तवानाई ओतिरी घटि घुर्बल थींदी ऐं जेतिरी एटम जी साइज नंढी हूंदी तवानाई ओतिरी घणी घुर्बल थींदी। छो थी घणी घुर्बल थिए? छाकाणि त जेतिरी साइज नंढी हूंदी त इलेक्ट्रॉन न्यूक्लियस जे ओतिरो घणो वेझो हूंदा ऐं फोर्स ऑफ अट्रैक्शन उन्हनि जे मथां तमामु घणो हूंदो। पोइ उन इलेक्ट्रॉन खे ॿाहिरि रिमूव करण जे लाइ तवानाई बि असां घणी लॻाईंदासीं। यानी इहो हुयो असां वटि अबाउट द आयोनाइजेशन एनर्जी। उम्मीद पियो कयां तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।